ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो माँ भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 7 अध्याय जे 3 भाग में ॾिठो त कंस जे मोकिलियल सुक्टासुर नाले राक्षस के भगवान हिक ही लत सां कंस जे दरबार में वापसि मोकिले छॾे थो। तंहिं बाद कंस तिरनावर्त नाले राक्षस के श्री कृष्ण भगवान जे मारण लाइ मोकिलियो, जेको बूंडलो बणिजी गोकुल में आयो। प्यारा भक्तों, उन वक्त माता यशोदा श्री कन्हैया लाल के आंगन में वेठे सुमारियो। तॾहिं प्यारा भक्तों, श्री श्याम सुंदर जो वज़न ओचितो वधण लॻो। तंहिं वक्त माता यशोदा थकिजी उनखे ज़मीन ते रखी पाण घर जे कमकार लाइ हली वई ऐं पोयां उहो बूंडलो रूप बणिजी तिरनाविर्त अची श्री कन्हैया लाल के खणी वञे थो ऐं गोकुल में चो तरफ़ अंधकार थी वञे थो। सभई चओ जय श्री कृष्णा। अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 7 अध्याय जो 4 भाग शुरू करे रहा आयूं। श्री भगवान जे खजी वञण जो हाल ॿुधी नंद ऐं सभई ग्वाल गोपियूं उतां डोरी अची श्री श्याम सुंदर जो नालो वठी चईं तरफ़नि संदसि ॻोल्हण लॻा। तॾहिं यशोदा ऐं रोहिणी बि गोपियुनि समेत श्री कृष्ण खे ॻोल्हण निकितियूं ऐं अंधारे में ठोकरूं खाईंदे किरी पए पियूं। ए राजा परीक्षित, जॾहिं श्री कृष्ण नंद ऐं ॿियनि खे पंहिंजे विछड़जण करे घणो दुखी ॾिठो, तॾहिं उन तिरनाविर्त नाले राक्षस खे गुटो ॾेई नंद जीअ जे दरवाज़े जे पथर ते किरायो ऐं उनखे मारे मुक्ति ॾिनाई। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, जॾहिं उन जे मरण बाद सभु अंधारी गुम थी वई, तॾहिं नंद यशोदा पछाड़जण जो आवाज़ ॿुधी पंहिंजे घर ॾांहुं डोरी आया, जिते ॾिठाऊं त हिकिड़ो राक्षस मुओ पियो आहे। उन जी छातीअ ते श्री कृष्ण खेली रहियो हो। गोपियुनि डोरी वञी श्री कृष्ण खे खयो ऐं यशोदा माता हुन खे हिंज में वेरे छॾियो। सभिनी चयो त अॼु श्री कृष्ण जो नओं जनम थियो आहे। ईश्वर पंहिंजो रेम कयो आहे, न त हिन दैत राक्षस बि पूतना वारो कमु कयो हो। तंहिं वक़्तु नंदराय चयो, मूंखे वासुदेव जी चयो हो त हिननि ॾींहंनि में घणा खेल थींदा, साही ॻाल्हि ॾिसण में अचे थी। नंद उन ॾींहुं बि घणा रुपया ऐं घणा गहना श्री कृष्ण जी जे मथां घोरे ब्राह्मणनि ऐं कंगालनि खे ॾिना ऐं गोपियुनि यशोदा खे चयो, तूं घर जो कमु पंहिंजे प्राण प्यारे खां बि वधीक ॼाणी उनखे अकेलो अंगण में छॾे ॾिनो। तॾहिं यशोदा शर्मिंदी थी चयो, अॼु मूं पंहिंजी नादानीअ जी सज़ा पाती। अॻिते मां पंहिंजे प्राण प्यारे बालक खे कॾहिं बि अकेलो न छॾींदसि। उन ॾींहं खां वठी यशोदा 8 ई पैर श्री कृष्ण खे पंहिंजी छातीअ सां लॻाए उन जी बाल लीला जा सुख ॾिसंदी हुई ऐं जिन सुखनि लाइ देवताऊं ऐं मुनेश्वर सिकनि पिया, से सुख माता यशोदा पंहिंजे प्यारे बालक खे गोद में खाराए उन जा मिठा ॿोल ॿुधी ऐं खेल ॾिसी सहज ई पाईंदी हुई ऐं हिन खे पलंग ते या पींगे में सुमारे लोॾे ख़ुशि पए थींदी हुई। ए राजा परीक्षित, हिकिड़े ॾींहुं यशोदा माता श्री श्याम सुंदर के हिंज में खणी ॾाढे प्यार सां बार बार संदसि मोह पे चुमियो त ओचितो श्री कृष्ण
माता यशोदा जे साम्हूं मिटी खाधी। जंहिं ते माता यशोदा चयो त तूं पंहिंजो वात खोले ॾेखार त तूं मिटी खाधी आहे। प्यारा भक्तऊं, जंहिं वक़्तु भॻवान श्री कृष्ण पंहिंजो वात खोले ॾेखारियो तॾहिं यशोदा खे उन जे वात में पृथ्वी, आकाश, सूरज, चंद्रमा, पहाड़, समंदर, नदियूं ऐं ॿियूं केतिरियूं ई टिनी लोकनि जूं शयूं नज़र आयसि। तॾहिं अजब में पइजी चवणु लॻी त मां ख्वाब थी ॾिसां या मुंहिंजे पुट ते कंहिं देव या प्रिय जो पाछो त न पियो आहे जो ही शयूं संदसि वात में ॾेखारे थियूं ॾियनि। इहो वीचार करे यशोदा माता गुनियनि खे घुराए उन्हनि खां श्री कृष्ण खे जार फूक कराई ऐं शींहं जो नूंहुं, रिछ जो वार ऐं ॿिया जंत्र मंत्र ठाहे श्री कृष्ण जे गले में विधाई। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 7 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 8 गर्ग आचार्य जो श्री श्याम सुंदर ऐं बलराम जी जो नालो रखणु। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, वासुदेव जी बलभद्र पंहिंजे पुट पैदा थियण जो हाल कंस ऐं ॿियनि सां न कयो हो। तंहिं करे हिकिड़े ॾींहुं गर्ग नाले पंहिंजे गुरुअ खे घुराए चयाईं त हे महाराज, गोकुल में रोहिणीअ खे पुट पैदा थियो आहे। सो अॼु ताईं राजा कंस जे भउ खां उन जो नालो न रखियो वियो आहे। तव्हां गोकुल में नंद जे घर वञी उन जो नालो रखो। इहा ॻाल्हि ॿुधी गर्ग जी ख़ुशि थी गोकुल में वियो। नंद उन जे अचण जो ॿुधी ग्वालनि समेत वञी ॾाढे आदर ऐं सम्मान सां उन खे पंहिंजे घर वठी आयो ऐं मर्यादा मूजिबि संदसि पूजा करे आसन ते विहारियो। नंद यशोदा संदसि चरण धोई चरणा अमृत वरितो ऐं हथ जोड़े वेनती कही, असांजो वॾो भाग आहे जो तव्हां पंहिंजा चरण धरे असांखे किरतार्थ कयो आहे। ॿुधायो त कहिड़े सबबु अचण जो संजोग थियो आहे। एतिरो ॿुधी गर्ग जी चयो त वासुदेव मूंखे पंहिंजे पुट जे नाले रखण जे वास्ते मोकिलियो आहे। तॾहिं नंद जी ख़ुशि थी चयो त हे महाराज, तव्हां असांजे बाग़ सां हिते आया आहियो। मूंखे बि छोकिरो थियो आहे, उन जो बि नालो रखो। गर्ग जी चयो त मां उन जे नाले रखण में इन करे थो ॾिजां त मतां को दुश्मन कंस खे वञी चवे त गर्ग गोकुल में नाले रखण लाइ वियो हो त उन खे इहो गुमान पवंदो त वासुदेव पंहिंजो पुटु नंद जीअ वटि पहुचायो आहे। उन करे गर्ग गुरु उन जे नाले रखण वास्ते गोकुल में वियो हो। पोइ त ख़बर न आहे त तव्हांखे कहिड़ा दुख ॾिए। इन करे तव्हीं उन जे नाले रखण ते कुझु बि धूम धाम न करियो, फ़क़ति घर में नालो रखायोसि। नंद उन जो चवण मञी खेसि अंदरि घर में वठी वियो। तॾहिं गर्ग आचार्य रोहिणीअ जे पुट जो हथ ऐं जनम लगन ॾिसी चयो, राम नाम रास हिन जे सुख निवास अबराम। बली थींदो जहान में सभु चओ बलराम। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तऊं, अहिड़ी रीति गर्ग आचार्य श्री बलराम जी जो नालो रखियो हो। सभई चओ जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।